दड़ो वेझो बेलो रोड ते जडड़ो शाह स्टॉप वटि 4 नामालूम हथियारबंदनि पारां सुज़ुकी में सवार ख़ासखेली बिरादरी जे माण्हुनि खां फुरलुट कई वई। बाढ़ मोरीवासी ख़ासखेली बिरादरी जा ॻोठाणा बीमार मरीज़ जे इलाज लाइ सुज़ुकी में दड़े जी अस्पताल अची रहिया हुआ त हथियारबंदनि खे निरगमाल बणाए हज़ारे रुपया रोक ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। फुरवा के ख़िलाफ़ दड़ो बेलो रोड ते ख़ासखेली बिरादरी पारां नूर मोहम्मद ख़ासखेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते ॻोठाण इल्ज़ाम हणंदे चयो त बेलो पुलिस जी नाअहली सबबि बदअमनी वधी वई आहे। रोड रस्ता फोरुन हवाले कया विया आहिनि। घर खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं। हिननि ॿुधायो त बीमार मरीज़ गुल्लू ख़ासखेली खे इलाज लाइ अस्पताल वठी आयासीं त हथियारबंदनि गाॾी रोके पैसा ऐं मोबाइल फोन फुर कया। हिननि वधीक चयो त दड़ो बेलो रोड हाणे हर ईंदड़ माण्हुनि लाइ गैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे। ॾोहारी टोला सरेआम वारदातूं करे रहिया आहिनि पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। बस इहो चवणु चाहियूं था पुलिस जो ई कमु आहे। पुलिस उते रोड ते बीठी आहे, उते बीठी आहे, चूरे वारनि खे रोके पई, सुपारी वारनि खे रोके पई, जेके फुर पिया कनि उन्हनि खे नथी रोके। पुलिस खे सॼी हिन ॻाल्हि जी ख़बर आहे, पोइ पुलिस हिन ॻाल्हि खे लिकायो वञे पई। पुलिस का बि कानूनी कार्रवाई नथी करे सघे। असीं इहो था अपील कयूं त पुलिस खे घुरायो वञे, पुलिस खे चयो वञे त हीअ मालूमात करियो हीअ छा सिस्टम आहे। दुनिया पई फुर थिए, रोज़ किथां बीमार माण्हू नथो वञी सघे। असीं इहो था चऊं ज़िले इंतिज़ामिया खे। हर वक़्तु फुर पई थिए, तक़रीबन हर रोज़ ॿिए ॾींहुं, टे ॾींहुं, चौथे ॾींहुं, पंजे ॾींहुं हिन पॉइंट ते फुर थींदी रहे थी। असीं अहिड़ा अमलदारनि खे इहो अर्ज़ु कंदासीं पहले पुलिस खे या सुजावल पुलिस खे त हिते हिकिड़ी अहिड़ी का पिकेट रखनि जंहिं ते पंहिंजी निगरानी रखनि। हिते हर वक़्तु बच्चो ॿार को वञी महफ़ूज़ कोन थो रही सघे। आख़िर ही केसि ताईं इहा बदअमनी रहंदी। असीं अहिड़ा हुकमनि खे SP अलीना खे बि चवंदासीं त अॼु असांजो इंसाफ़ करे, असां सां इंसाफ़ थिए। हिते मरीज़ बि खणी अस्पताल न पहुतासीं, उहो मरीज़ तड़पी राति जो वापसि घर आयो आहे। इन लाइ महिरबानी करे असांजी का इंसाफ़ कयो, को दादरसी थिए ऐं फुरुनि जो बि रोज़मर्रा जो ॾचो ख़तमु थिए।